अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सालिबन एनसाइक्लोपीडिया। अच्छा हाल खुश है तो भी सही है। माफ़ कजो एक पूरो डी मां वीडियो अपलोड न कई, बाकी हाँ इंशाल्लाह कंदा रहंदासीं। ही पाण एक्सरसाइज 3.4 कंदासीं 8th क्लास जो जेको एक्सरसाइज आहे। इनमें पाण छा छा कंदासीं, इनमें पाण एडिशन ऑफ बाइनरी नंबर्स कंदासीं ऐं ॿियो जेको बी ऑप्शन आहे उनमें सब्सट्रैक्शन ऑफ बाइनरी नंबर कंदासीं। ठीक है, पाण कुछ ख़ास टॉपिक ही क्लियर कयूं पिया। अगे पाण खोड़ स्किप कंदासीं ऐं शुरू में भी स्किप कया हुआ छो जो वधीक ड्रिगा ऐं ॾुखिया MCQs न ईंदा आहिनि। ठीक थी वियो। इनमें बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। त पहिरियों जेको आहे हिन में ही आहिनि जंहिंमें त 110 ऐं 11 मतिलबु 110 ऐं 11 खे बाइनरी नंबर जा आहिनि, इन्हनि खे पाण खे जोड़ करिणो आहे। सफ़ा सवलो आहे, कोई इनमें मुश्किल आहे ही न। करिणो छा आहे, पहिरियों नंबर जीअं पाण आम तौर ते सोल्व कंदा आहियूं, एडिशन कंदा आहियूं, पहिरियों हू मथे रखियोसीं, ही मथे रखियोसीं ऐं उनखां पोइ ॿियो जेको आहे हू उनजे हेठि रखियोसीं। त 0 0 ऐं 1 1 थियो, बाक़ी 1 ऐं 1 हिन में 1 ऐं 1 10 थींदा आहिनि। ही ॾिसी वठो, ही यादि रखिणो आहे। 1 ऐं 1 10 थींदा आहिनि। 1 1 ऐं 1 हिन में 3 न थींदा आहिनि, हिन में 11 थींदा आहिनि। ठीकु आहे, हिकु हिकु पाण उनखे करे लिखंदा आहियूं। ही कुझु ॻाल्हियूं पाण खे यादि रखणियूं हूंदियूं त 1 ऐं 1 घणा थींदा आहिनि, बाइनरी नंबर में 10 थींदा आहिनि। ठीकु आहे, ऐं जेकर 3 भेरे 1 हुजनि त पोइ घणा थींदा आहिनि, पोइ 11 थींदा आहिनि। सही थी वियो। ऐं जेकॾहिं 4 भेरे 1 हुजनि त पोइ घणा थींदा आहिनि, पोइ ही 100 थी वेंदा आहिनि। सही थी वियो। ही पाण खे कुझु ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि। त 1 ऐं 1 10 थिया ऐं 0 1 मथे। ठीकु आहे, 1 ऐं 1 10 ही 10 अची वियो। सही थी वियो। 1 ही साॻियो ऐं 1 ऐं 1 10 0 1 मथे 1 ऐं 1 10 ही 10 थी। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। सवलो आहे नी। हाणे पाण ॿियो कंदासीं। हिन में बि पाण पहिरियों जेको आहे हू रखियो आहे मथे ऐं ॿियो जेको आहे हुनमें जोड़ करिणो आहे। ठीक थी वियो। हाणे 1 ऐं 1 घणा थींदा, 10 0 1 मथे 1 ऐं 1 10 10 ऐं 1 11 1 1 मथे 1 ऐं 1 10। सही थी वियो। ही इन जो जवाबु है। हेठि ज़रूरु लिखणो आहे त ही बाइनरी में। ॿियो वरी पाण 8हों जेको एक्सरसाइज में हू प्रॉब्लम कंदासीं। हिन में भी पाण ईअं लिखी वठूं 1 1 0 1 ही पाण लिखियोसीं, वरी लिखंदासीं 1 0 0 1 वरी ही। सही थी वियो। हिननि खे पाण छा करिणो आहे, जोड़ करिणो आहे। हाणे ॾिसो 1 ऐं 1 10 थींदा आहिनि, 10 ऐं 1 11 1 1 मथे 1 ऐं 1 10 0 1 मथे। हाणे जेको 1 मथे वियो आहे हू ऐं ही 1 ऐं 1 घणा थिया 10 0 1 मथे 1 ऐं 1 10 10 ऐं 1 11 ही 11 ही इन हेठि लिखी छॾिणो आहे त ही बाइनरी जो। ओके आहे, को मसइलो आहे? उम्मीद आहे को मसइलो न हूंदो। कंहिंखे को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघे थो, जीअं असां इंशाल्लाह उनखे रिप्लाई कंदासीं। त बाक़ी रूड थियण जी ज़रूरत न आहे। बाक़ी ही आहे हिकु बी जेको ऑप्शन आहे, बी जेको आहे हिन में पाण खे छा करिणो आहे, हिन में पाण खे सब्सट्रैक्शन करणी आहे। त हिन में बि साॻियो ई तरीक़ो, पाण पाण 2 लिखियासीं, ही मां ही जेका आहिनि हू लिखी छॾिया ऐं ही इन जे हेठि लिखंदासीं। सही थी वियो। हाणे ही छा करिणो आहे, पाण खे कट करिणो आहे। 1 मां 1 वञे त घणा बचंदा आहिनि, 0। ठीकु आहे, ऐं ही घणा आहिनि, ही 0 आहे। 0 मां 1 नथो वञे त पाण हेॾां आंदोसीं त ही घणा थी विया, ही 10 थी विया। 10 मां 1 वञे बाक़ी 1। जेकॾहिं 1 ऐं 1 10 थियनि था त 10 मां जेकॾहिं 1 वेंदो त पोइ बि 1 ई बचंदो, पोइ 1 ई बचंदो। ईअं न हूंदो त न बचंदो, पोइ 1 ई बचंदो। त हिते घणा बचिया, हिते 0 बचियो। छो 0? छो जो हू 1 हेॾे शिफ्ट थी वियो। त हाणे ही 0 हिन जे हेठि कुझु न आहे त हिनखे बि 0 ई लिखंदासीं ऐं ही हिकु साॻियो। ठीकु आहे, ही पंहिंजा ऐं हिते हेठि नंढा 2 लिखी छॾिणा आहिनि, हिते बि 2 नंढा हुजनि भले।
सही थी। हाँ ही कंदासीं पाण साॻियो ई तरीक़ो, 1 मां 1 वञे बाक़ी 0 ऐं ही हिकु साॻियो, छो जो 1 मां 0 वञे त को फ़र्क़ु न पवंदो आहे, हू साॻियो 1 पाण लिखियोसीं। ऐं 1 मां 1 वञे बाक़ी 0, ही मतिलबु तव्हां हिनखे ईअं बि लिखी सघो था त ख़ाली 10 जेका आहिनि 1 0 ऐं हेठि 2, छो जो ही 0 कम जी न आहे। सही थी वियो। हाणे ही पाण कंदासीं, हिनखे साॻे तरीक़े सां उहे लिखी वठो, हुन खां पोइ ही लिखी वठो, ठीक थी वियो। कटी करिणो आहे पाण खे, ही बाइनरी जान हिते नंढा नंढा 2 बि लिखी वठो, 1 मां 1 वञे बाक़ी घणा बचिया बाक़ी 0 ऐं ही हिकु साॻियो, ही हिकु साॻियो, छो 1 मां 0 वञे त को फ़र्क़ु त न पवंदो, हू साॻियो लिखियोसीं पाण। 0 मां 1 नथो वञे त पाण छा कंदासीं, हेॾां हेॾे शिफ्ट कंदासीं। हाणे हेॾे बि कोन्हे त पाण छा कयूं, हिन खां हेॾे शिफ्ट कयूं, पोइ हेॾे शिफ्ट कयूं। ही हिकु हेॾे शिफ्ट थियो त ही 10 थी विया, ठीकु थी वियो। बाक़ी हिते पाण खे कम जो न आहे, पाण खे हेॾे बि शिफ्ट करिणो, हिन 10 मां हेॾे 1 वियो त ही बि 10 थी विया, ठीकु आहे। 10 मां 1 वञे त बाक़ी 1 ई बचंदो। ऐं हिते घणा बचिया हुया, हिते 10 थियल हुया, 10 मां 1 वियो हुयो, हेॾे शिफ्ट थियो त बाक़ी घणा बचिया हुया, ही 1। सम्झायो न, रिपीट था कयूं। 1 मां 1 वञे 0, ही 1 मां 0 वञे त बाक़ी 1, बाक़ी हिन 0 मां 1 नथो वञे त पाण भिक वारे मां आणणु खपे, उधारा वठणु खपनि। बाक़ी जॾहिं भिक वारे वटि बि न आहे त वरी 3 खां वठूं, हिन खां हेॾे 1 शिफ्ट थियो त ही 10 थी विया, 10 मां हेॾे 1 शिफ्ट थियो त ही बि 10 थी विया। ऐं हिते घणा बचिया, हिते 1 बचियो, 1 कीअं, छो जो 1 ऐं 1 10 थींदा आहिनि, त हिन करे 10 मां जो 1 हेॾे शिफ्ट थींदो त हिते बाक़ी 1 बचंदो। हिते 10 थिया, 10 मां 1 वञे बाक़ी 1, ऐं हिते घणो बचियल हुयो, हिते बाक़ी 1 बचियल हुयो, ठीकु आहे। हू 1 साॻियो ई वेंदुसि, छो जो हिन जे हेठि कुझु बि कोन्हे, ऐं हिते ही 2 नंढा लिखी छॾियो जीअं बाइनरी जान, ठीकु आहे। सफ़ा सोलान, कोई मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। ऐं तव्हां ईअं बि कयो त जेका बि एक्सरसाइज़ में प्रॉब्लम थियल आहिनि हू ज़रूरु कयो, जीअं हिन में तव्हांजी प्रैक्टिस थी वञे ऐं तव्हांखे खोड़ कुझु अचणु शुरू थी वञे। छो जो ही ख़ासि ॾिसो, हिन में को मां देरि लाती आहे, छो जो मां सम्झाइणो आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुंहुं सिर कंदो त को देरि न आहे, हिन में देरि ई न आहे। तव्हां मिंट छा 5 सेकेंड फर्ज़ु कयो, हिकु कमेंट कई त बाबा हिकु सुवाल लाइ 1 मिंट मिले थो त एडी टिकी वीडियो आहे, त पाण 1 मिंट में कीअं कंदासीं। अबा हिन में एॾा प्रॉब्लम हूंदा आहिनि, वरी असां सम्झाईंदा आहियूं, तव्हांखे सम्झियल हूंदो, तव्हांजी प्रैक्टिस थियल हूंदी त हीअ प्रॉब्लम सेकेंडनि जी आहिनि। उहो मिंट त वॾो आहे, ईअं 2-3 सेकेंड लॻंदा आहिनि। जेकॾहिं 5 आहिनि, ही 1 2 3 4, त हिन में 4 सेकेंडनि जो कमु आहे। वधि में वधि 5 करे वठो लिखण में जेकी देरि आहे, त तव्हां प्रैक्टिस कयो जीअं तव्हां हिन में खोड़ कुझु करे सघो। ठीकु आहे, मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।